कामयाबी मूंखे मिलंदी ऐं पंहिंजो हक़ वठी सघंदुसि। उन लाइ दोस्तनि खे अर्ज़ु आहे त थी सघे ख़ुदा सां दोस्तो अलाह ताला जो सवाल आहे जीअं दोस्त खां जेतिरो उन लाइ सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त खबर शेयर कई पिया दड़ो में रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार जी। दड़े में साबिक़ पैरामेडिकल अॻवान जो ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ पुठा उघाड़ा करे पिनी अनोखो एहतजाज। शहर में दुकान हली वनी ख़ैरात वरती। दड़ो में सेहत खाते जे रिटायर मुलाजिम रजब मेमण पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ पुठा उघाड़ा ऐं ॻिची में मानियूं ॿधे करे अनोखो एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ रिटायर मुलाजिम रजब मेमण पारां कश्तो हथ में खणी सरकारी अस्पताल खां पन्यारी पुल चौक ताईं दुकान ते हली वनी ख़ैरात वठंदो रहियो। उन मौके ते पिनी अनोखो एहतजाज कंदड़ रजब मेमण चयो त जाती तालके में मौजूद 36 एकड़ ज़रई ज़मीन ते सिजावल ज़िले जे बाअसर सियासी शख्सियत ज़िले काउंसिल सिजावल जो चेयरमैन दानिश खान मलखाणी कब्ज़ो करे वरितो आहे। बाअसर सियासी शख्सियत ख़िलाफ़ कानूनी वेड़ विड़न लाइ अदालत में वञी रहियो आहियां, जंहिं लाइ ख़ैरात वठी पैसा गॾु पियो कयां। वधीक चयो त बाअसर वॾेरो चाहे थो त आऊं खेसि भुॻड़नि मुठ ते ज़मीन वेकिरो करे ॾियां, जंहिंजे करे हिन ज़मीन ते कब्ज़ो करायो आहे। हिन चयो त पंहिंजी अबाणी ज़मीन तां कंहिं बि सूरत में हथ न खणंदसि। ग़रीब आहियां, सॼी सिंध मां पिनी करे आला अदालत में केस दाख़िल कंदसि।